दोस्तों जी सिंध अॼु मां तव्हांखे बैरिया टाउन ऐं मल्क रियाज़ जे असांजे सिंध ते ख़ासि करे कराची जे ॿाराड़े वारनि इलाइक़नि में कब्ज़ो करे नाजाइज़ बैरिया टाउन अॾे करे असांखे अक़लियत में तब्दील करे हिकिड़ो नओं इसराइल तामीर करे थो, जंहिंजी मुखालिफ़त मां शुरूअ ॾींहं खां 2014 खां जॾहिं हिन जो वजूद पियो पए उन्हनि ॾींहंनि असांखे ख़बर पई वई त हिते बाबा हिकिड़ो सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जो मंसूबो आहे। दोस्तो, असांजी मुसलसल जदोजहद हिन मंसूबे खे नाकाम करण लाइ पोइ उन में इंडिजिनस राइट्स अलायंस ठहियो, जंहिं मुसलसल जदोजहद कई ऐं इंडिजिनस राइट्स अलायंस जे जदोजहद अॼु इहो अक़वाम मुत्तहिदा ताईं असांजो पड़ाॾो आहे। असांजे चेयरमैन जस्कम चेयरमैन सुनान खान कुरैशी 2015 10 जून ते बैरिया टाउन ख़िलाफ़ु धरणो हणी सॼी दुनिया खे ॿुधायो त असीं सिंध जा मालिक आहियूं, असीं सिंध जा वारिस आहियूं ऐं हिते जे इंच इंच जी हिफ़ाज़त करणु असांजो क़ौमी फ़र्ज़ु आहे। ऐं उहो पड़ाॾो अॼु कुझु ॾींहं अॻु में जेको मलीर जे कुझु इलाइक़नि में काठोड़ में हिन जे यलगार हिननि जे बुलडोज़रनि असांजे नियाणियुनि जे मथां जेके बुलडोज़र चढ़ाया विया ऐं